नाज़रीन असीं हिन वक़्तु बीठा आहियूं मीरापुर पेट्रोल पंप ते हुकूमत पारां वफ़ाक़ी हुकूमत पारां जेकी पेट्रोल असमन में जेको आहे वाध कई वई आहे उन हवाले सां मीरापुर जे अवाम सां ॻाल्हाईंदासीं हुननि जो छा चवणु आहे। आवाम जेकी आहे तमामु तंग थी वई आहे। जॾहिं पेट्रोल इन गवर्नमेंट जेको आहे पेट्रोल 75 रुपए फी लीटर कयो तॾहिं बि मजबूरी हुई त असांखे पेट्रोल न पियो मिले। हाणे यकदमि जेकी आहे इन गवर्नमेंट इन पेट्रोल जो रेट 25 रुपया वधाए 101 रुपयो करे छॾियो आहे। मां सम्झां थो त हे गवर्नमेंट मईशत खे ऐं ग़रीब जे चूल्हे खे जेको आहे हलाइण नथी चाहे ऐं चाहे थी त आवाम जेकी आहे बेरोज़गारी जी चकी में पिसी वञे ऐं तबाह थी वञे मुल्क। अलाह ताला इन मुल्क ते रहम करे। ही पेट्रोल जी क़ीमत जेको आहे यकदमि वधाइण गवर्नमेंट जो जेको फ़ैसिलो आहे हिकु राति में वधाइण असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे। ग़रीब आवाम जी ताक़त खां ॿाहिरि आहे। अलाह ताला जेको आहे इन मुल्क ते रहम करे। हुकूमत जी नाइंसाफ़ी आवाम सां ज़ुल्म पियो थो थींदो अचे। पहिरियां त तेल घटि कयनि त मिले न पियो, हाणे मिले थो त अचानक 25 रुपया एट ए टाइम रेट चढ़ी वियो आहे। हिकिड़ो रोज़गार घटि, ॿिए लॉकडाउन जे करे आवाम घरनि में वेठा आहिनि। इंतिहा एॾी माना ज़ुल्म पियो थो थिए, पोइ आवाम खे को छा कजे, को रिलीफ गवर्नमेंट तरफ़ां मिले कोन थो। तो बराए महिरबानी कुझु तेल ते कुझु हुकूमत रखो। अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल त हिन हुकूमत जी त असांखे ख़बर ई कोन पइजी सघी आहे। ख़बर ई कान थी पए त हीअ वञे थी हर शइ महांगियूं कंदी पई ऐं अवाम वीचारो वञे थो पोइ हिते थींदो। ऐं हिन हुकूमत खे का परवाह ई कोन्हे। 70 रुपया रुगो लाथा अथनि त पेट्रोल न पिया लभनि, पेट्रोल मिले ई न पियो। हाणे एट ए टाइम 25 रुपया वधाइण इहो त माना सोच खां बि ॿाहिरि आहे। मां सम्झां थो त हीअ हुकूमत अजीब हुकूमत आहे जेकी तब्दीली जे बजाए माण्हुनि खे सफ़ा जेको आहे सो मारे छॾियो अथई हर हवाले सां। जी नाज़रीन तव्हां मीरापुर जे अवाम जा व्यूज़ ॿुधा। उन्हनि में जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत पारां जेकी पेट्रोल अघनि में कीअं वाध कई वई आहे उन्हनि खे यकतरफ़ा मुस्तरद कयो आहे ऐं हुकूमत खां जेको आहे सो घुर कई आहे त पेट्रोल जे अघनि में जेको आहे सो घटाई कई वञे। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, गॾु टीवी न्यूज़ मीरापुर।